ही उनजो वाल साहब है, ही सुई केस में ऑफिसर आई, हिन उनखे दुकान खोले ॾिनो। हिते जा दहशतगर्द रियासती पुलिस DSP ऐं SHO अशरफ मेमन ऐं सत्तार मेमन पुॼण उहे विया, हुनखे ॿधी आया, हुनखां 2 लख रुपया घुर कयूं। जॾहिं हुन ॾंड ॾिनो त हुनखे बट हणी उते क़त्ल करे छॾियो ऐं उते लाकब में हिकिड़ो सोलंगी हो जेको पंहिंजे पीउ जे क़त्ल में मुलविस हो, उनखे 5 लख रुपया ॾियणा कया अथनि त तूं पंहिंजो पीउ मारे आयो आहीं, ही क़त्ल बि तूं बास। असीं सम्झूं था त ही रियासती दहशतगर्दी आहे, असांजे मासूम बच्चे खे बेगुनाह मारियो वियो आहे। असां जे हिन अज़हर मेमन जे क़त्ल में SHO ऐं DSP मुलविस आहिनि ऐं SP हितां वियो आहे पंहिंजे SHO उन्हनि ते कचर कया अथसि। ही इंसाफ़ जी धॼियूं उॾायूं अथनि, ही इंसाफ़ खे नीलाम पिया कनि। असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते FIR कटे, छो त हुननि जे थाणे में क़त्ल थियो आहे। SHO खे बि गिरफ़्तार कयो, DSP खे बि गिरफ़्तार कयो, इंक्वायरी कयो ऐं इन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो। जेकॾहिं हिननि खे गिरफ़्तार न कयो वियो त असां इंशाअल्लाह जुडिशली तौर ते कानूनी अदालती जंग बि शुरू कई आहे ऐं स्टेट पावर सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा करे हिननि खे सरेआम बाखो कनि। ही जलाद आहिनि, ही माण्हू मारण जा लाइसेंस